अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। मां नसरीन वफ़ाई ऐं मां तव्हांखे पंहिंजे चैनल ते यूट्यूब चैनल ते भलीकार चवां थी। अॼु मां पंहिंजे हिन चैनल जे बारे में कुझु ॻाल्हाइणु चाहियां थी। मूं 2016 में ही यूट्यूब चैनल ठाहियो फॉर फन सेक, ईअं इंजॉय करण जे लाइ ऐं तजुर्बो करण जे लाइ। उन ते मूं कुझु अहिड़ियूं वीडियोज़ शेयर कयूं जेके मुंहिंजे बारे में हुयूं, मुंहिंजा इंटरव्यू हुया, कुझु अहिड़ियूं शयूं हुयूं जेके मां उन ते शेयर कयूं। उहो चैनल कोई एॾो एक्टिव कोन हो। हिन साल मूं इहो डिसाइड कयो त मूंखे जेके हुनर अचनि था, जेको अलाह साईं मूंखे सलाहियत ॾिनी आहे त मां उहे वीडियोज़ ठाहे यूट्यूब ते अपलोड कयां त जीअं ॿियनि खे बि उन मां फ़ाइदो थिए। 2018 जे शुरू में मूं उर्दू में कुझु वीडियोज़ ठाहियूं आहिनि जेके मुंहिंजे हिन चैनल ते तव्हां ॾिसी सघो था। अॼु मुंहिंजे ज़हन में इहो ख़्यालु आयो त मां पंहिंजी ॿोलीअ जी कुझु ख़िदमत कयां। कुझु मां किताब लिखिया आहिनि। एज़ टीचर मां ॿारनि खे सिंधी सब्जेक्ट पढ़ाईंदी रही आहियां सालनि जा साल, ऐं मां पंहिंजा हुनर पंहिंजी शागिर्दियाणियुनि खे हमेशह सेखारिया आहिनि। त ख़िदमत जो सिलसिलो त जारी हो, पर हीउ हिकिड़ो मुंहिंजे लाइ नओं प्लेटफॉर्म आहे जंहिंजो मां सोचियो त हिकिड़ो मुनासिबु ऐं सही इस्तेमालु कजे सिंधी ॿोलीअ जे हवाले सां। अॼु मां इहो फ़ैसिलो कयो आहे त मां पंहिंजो हीउ चैनल सिंधी ॿोलीअ जी ख़िदमत जे लाइ वक़्फ़ु कयां थी। ऐं मां हिन ते जेके बि हाणे वीडियोज़ ॾींदमि अॼु खां पोइ, उहे सभु मुंहिंजूं सिंधीअ में हूंदियूं। मां जीअं त हिकु उस्तादु आहियां, इन करे मूंखे ॿारनि जा तालीम जा मसइला बि सम्झ में अचनि था। उन हवाले सां मूं कुझु लिखियो आहे, लिखणु पढ़णु मुंहिंजो शौक़ु आहे। त उहे के ॿाराणियूं कहाणियूं आहिनि, के बैत आहिनि, उहे मां शेयर कंदमि ॿारनि जे लाइ। ऐं मूंखे घर सजाइण जो तमामु घणो शौक़ु आहे, मूंखे मुख़्तलिफ़ हुनरनि जो शौक़ु आहे, उन बारे में मुंहिंजा किताब बि छपियल आहिनि। ऐं मूंखे खाधे पचाइण जो बि तमामु घणो शौक़ु आहे। त मां चाहियां थी त अलाह साईं मूंखे जेके सलाहियतूं ॾिनियूं आहिनि उहे मां पंहिंजी ॿोलीअ में पंहिंजे माण्हुनि सां शेयर कयां, त जीअं हिकिड़ो ख़िदमत जो बि तरीक़ो थी पए ऐं ॿियनि खे उन मां फ़ाइदो बि पहुचे, ऐं मूंखे त ख़ुशी मिले ई थी हर हाल में। मुंहिंजी तव्हां सभिनी सां इहा गुज़ारिश आहे त अकेलो माण्हू कुझु बि न हूंदो आहे। जेकॾहिं तव्हांजो साथ रहियो, तव्हां मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, ऐं जेके ॾिसंदड़ मुंहिंजा हूंदा त मां कामयाबु थींदमि, न त पोइ जंगल में मोर नाचा किसने देखा। अहिड़ा मुंहिंजा भाइर जेके इहे वीडियो ॾिसी रहिया आहिनि, जिन जूं औरतूं, जिन जूं धीअरूं, भेणूं, जिन जूं घरवारियूं कंहिं बि तरह सां ही इस्तेमालु नथियूं कनि इंटरनेट, त उहे पाण इहे वीडियोज़ उन्हनि सां शेयर करे सघनि था। मूंखे तमामु घणी उमेदु आहे त मुंहिंजो हीउ चैनल, मुंहिंजी महिनत, मुंहिंजो पोरियो तव्हांजे ॿारनि लाइ, तव्हांजी औरतुनि लाइ, तव्हांजी फैमिलीअ जे लाइ तमामु काराइतो साबित थींदो। ऐं महिरबानी करे कमेंट करे मूंखे ज़रूरु ॿुधायो त छा इहो मुंहिंजो फ़ैसिलो सही रहंदो, छा इन मां कुझु फ़ाइदो हासिलु करे सघिजे थो। ॾिसो, सिंधी ॿोलीअ जी ख़िदमत लाइ जीअं किताब लिखजनि था, अख़बारूं छपजनि थियूं, ड्रामा ठहनि था, फिल्मूं आहिनि, त ईअं हीउ बि हिकिड़ो ज़रियो आहे। यकीननि इन खां पहिरियों बि कुझु वीडियोज़ हूंदियूं मौजूदु, पर हर शख़्स खे, हर माण्हू खे पंहिंजे हिसे जो कमु करिणो आहे। मां गुज़िरियल सालनि में पंहिंजी अधु सदी ज़िंदगीअ में पहिरियों त जेको कुझु बि करे चुकी आहियां हिन महिल ताईं, हाणे अॻियां जेको टाइम आहे उहो मां हिन नए प्लेटफॉर्म खे इस्तेमालु करणु चाहियां थी, आज़माइणु चाहियां थी। मूंखे उमेदु आहे तव्हां सभिनी जो साथ रहंदो मूंसां। राब्ते में रहिजो, चैनल सब्सक्राइब कयो त जीअं मुंहिंजे ईंदड़ वीडियोज़ जी तव्हांखे ख़बर पइजी सघे। ऐं ॿारनि लाइ मां कहाणी बि ॿुधाईंदमि जेके तव्हां पंहिंजे ॿारनि सां, स्कूल वञण वारनि ॿारनि सां ख़ासि तौर ते शेयर करे सघो था। ईअं मुंहिंजो बेशुमार कमु आहे, ज़िंदगीअ जो इलाही सारो तजुर्बो आहे, छो त हर माण्हू कुझु न कुझु त ज़िंदगीअ मां सिखे ई अथो। ऐं जीअं त मां हिकु पैदाइशी टीचर आहियां, अगरि मां कंहिं स्कूल में टीचर न बि हुजां तॾहिं मां कुझु न कुझु सेखारींदी रहां। सेखारणु मुंहिंजो शौक़ु आहे, छो त जेको इल्मु आहे, जेको हुनरु आहे असां वटि, उहो पाण सां गॾु खणी मरी वञणु, इहो त ज़ियान थी वेंदो, इहो को कमु न आहे। त बहितरु आहे त उहो दुनिया में विरहाइजे। ऐं चवंदा आहिनि, सिंधीअ में चवंदा आहिनि त वंड विरहाए ईमान पाए। त वंड विरहाइण सां मुराद रुॻो खाधो पीतो या सामान न आहे, बल्कि पंहिंजो इल्मु, पंहिंजो हुनर बि वंडणु घुरिजे। मूंखे उमेदु आहे त तव्हांखे इहो सभु कुझु सुठो लॻंदो। मूंखे तव्हांजी राय जो इंतज़ारु रहंदो। मोकिलायूं नथा, इनशा अल्लाह ईंदड़ कंहिं काराइती वीडियो सां वरी मां तव्हांजे अॻियां ईंदसि, ऐं ज़रूरु तव्हांखे उन मां कुझु न कुझु फ़ाइदो मिलंदो। ऐं इंतज़ारु रहंदो मूंखे तव्हांजे कमेंट्स जो। आगाह कंदा रहिजो। सदाईं गॾु आहियूं। अल्लाह वाई।